अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कामोरा शाही बाबति ख़ूबसूरत लेखक प्रोफेसर मदद अली झतियाल जी तहरीर जेका हुन असांखे ॾियारे मोकिली हैदराबाद जे हवाउनि मंझां। दुनिया जे हर समाज में पढ़ियल लिखियल माण्हू, ख़ासि करे उहे जेके मुक़ाबले वारा इम्तिहान पास करे ईंदा आहिनि, उन्हनि खे ॾाहो बाशऊर अक़लमंद ज़िम्मेवारी खे सम्झण ऐं निभाइण वारा माण्हू चयो वेंदो आहे। उहे माण्हू जी नज़रनि ऐं दिलनि में हूंदा आहिनि। उन लाइ माण्हू वटि तमामु घणी इज़त ऐं एतिराम हूंदो आहे ऐं माण्हू जे ज़हननि में हूंदो आहे त उहे माण्हू मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी लाइ ॾींहुं राति पाण पतोड़ींदा। पर निहायती अफ़सोस सां चवणो पइजी रहियो आहे त पाकिस्तानी कामोरा शाही मुल्क खे एतिरो नुक़सानु पहुचायो आहे जो उन्हनि माण्हुनि जे तस्वर में बि न हो। हिन वक़्तु इहो कन्फर्म थी चुको आहे त पंहिंजे मुल्क में जेके बि मसइला दरपेश आहिनि, तिन मंझां हिकु वॾो मसइलो कामोरा शाही पिणु आहे, जंहिंजो बुनियादी कमु मसइलनि जे हल लाइ बुनियादी किरदारु अदा करणु हूंदो आहे। पर हक़ीक़त हीअ आहे कामोरा शाही मसइला हल करण बदिरां ॼण त मसइला वधाए थी, जंहिं करे अवाम खे वधीक तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। कामोरा शाही उन लाइ हूंदी आहे त जीअं उहा हुकूमत जे पॉलिसियुनि ते अमल कराए, जंहिंजो मक़सदु कंहिं बि तरह अवाम खे रिलीफ ॾियणु हूंदो आहे। कामरनि खे अंग्रेज़ी में सिविल सर्वेंट चयो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु अवाम जा ख़ादम आहे। पर अहिड़ो हिकिड़ो ऑफिसर ॿुधायो जेको अवाम जो ख़ादम हुजे। अॼु जी कामोरा शाही त सरासर बादशाही आहे, जंहिं ते जेतिरो लिखिजे उहो घटि आहे। असल में कामोरा शाही लफ़्ज़ फ़्रांसीसी आहे, जंहिंखे डिपार्टमेंट या डिवीज़न चयो वेंदो आहे। कंहिं बि रियासत या मुल्क में उन्हनि खे तमामु घणा इख़्तियारात हूंदा आहिनि। उहे आइन ऐं क़ानून तहत इस्तेमालु कंदा आहिनि। तरक़ी याफ़्ता मुल्कनि में कामोरा शाही जो तमामु वॾो किरदारु हूंदो आहे। हू मुल्क ऐं क़ौम जा हॾ ॾोखी संभालींदड़ हूंदा आहिनि, छो त सियासतदान आरज़ी अरसे लाइ ईंदा आहिनि। कामोरा पंहिंजी ॾाहप इल्म ऐं अकुल जे बुनियाद ते मुल्क खे वधि में वधि तरक़ी ॾियारींदड़ हूंदा आहिनि। कामोरनि में ही ॻाल्हियूं लाज़मी हूंदियूं आहिनि: सोच वीचार, वॾी ज़हानत रखंदड़, आज़ादु फ़ैसिला कंदड़, क़ानून जे दायरे में रही करे जेके फ़ैसिला ॾिना वञनि, मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करणु, मुल्की निज़ाम खे मज़बूत ऐं ताक़तवर करणु वग़ैरह। सिंध में चीफ सेक्रेटरी कंप्लेन ठाहियो वियो त माण्हुनि जा मसइला ॿुधे, उन्हनि जो तदारक कयो वञे। पर अफ़सोस सां चवणो पइजी रहियो आहे त उन बि माण्हुनि खे को रिलीफ न ॾिनो आहे। हज़ारनि जी तइदाद में शिकायतूं मिलनि थियूं, पर रिज़ल्ट ज़ीरो आहे। मूं पाण उन कंप्लेन सेल में ॿ दरख़्वास्तूं जमा करायूं हुयूं, जंहिंखे 3-4 महीना थी विया, पर उनजो को बि खड़तेल न निकितो। माण्हू जेके दरख़्वास्तूं जमा कराइनि था, उहे क़ानून जे दायरे में रही ॾियनि था। का अजाई दरख़्वास्त माण्हू छो ॾींदो? उन जे बावजूदि बाला ऑफिसरनि जी लापरवाही सम्झ खां सदाईं ॿाहिरि रही आहे। मुल्क में कंहिं बि क़ानून या पॉलिसी ते मुकमिल अमल न कराइण जे करे मुल्क जो ॾेवालो निकिरी चुको आहे। मुल्क डिफ़ॉल्ट थियण जी कंधी ते आहे। रुपए जो क़दुरु अफ़गानिस्तान जहिड़े पोइते पियल मुल्क खां बि घटि थी चुको आहे। तोड़ जो कामरनि मथां इहो लाज़िम आहे त हू मज़लूम जी दाह कूक ॿुधनि, उन जी दाद रसी कनि। कुर्सीअ मिलण जो इहो मक़सदु न आहे त हूअ बादशाह थी विया आहिनि। कुर्सी वॾी अमानत आहे, उनजो पुछाणो तमामु घणो आहे। कामोरा शाही जे करे करप्शन जो नासूर वबा वांगुरु फैलिजी वियो आहे। करप्शन ऐब बदिरां हक़ सम्झी कई वञे थी। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त मुल्क मां उहो नासूर कॾहिं ख़तमु थींदो, का बि ख़बर न आहे। मुंहिंजी इहा राय आहे त उन नासूर खे ख़तमु करण लाइ बाशऊर नौजवाननि खे अॻिते अचिणो पवंदो, राति ॾींहुं पाण पतोड़णो पवंदो। आख़िर में हिकु दफ़ो वरी बि मुंहिंजी कामोरा शाही खे गुज़ारिश आहे त तवाम जी रहम जोगी हालत आहे। ख़ुदारा उनजो सहारो बणिजो। उन्हनि सां मुल्क ऐं क़ौम जो मुस्तक़बिल ॻंढियल आहे। उहा ख़ुशहाल हूंदी त मुल्क बि ख़ुशहाल हूंदो। ज़िंदगी आरज़ी आहे, जेको करिणो अथो उहो हिते करे वञो। अमीअ जिन लाइ ग़लति कमु करे रहिया आहियो, उहे सुभाणे अव्हां जा धणी बि न थींदा। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर मदद अली झतियाल जो लिखियल लेख। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सगारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो।
सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।